पुटो लाड़काने जो जेको अली नवाज़ लोहर आहे मेयर जो पीउ अनवर मेयर जो पीउ उन असांजा खाता मटाए असांजी मिल्कियत पंहिंजे नाले ते कराए छॾी असांजी मिल्कियत 53 एकड़ लोअर कॉलोनी वलीदा ते उहा मिल्कियत असांजे ॾाॾे जे नाले ते लोअर कॉलोनी जी सदाए ते जेकी हाणे इहा वलीदा ते असांजी आहे न हाँ इन असांजा खाता फेराए पंहिंजी मिल्कियत नाले ते असांजी कराए छॾी असां ग़रीब माण्हू असांखे खाइण लाइ कुझु कोन्हे मर्द मोकिलियो असां चवें लख ॾेई माराए छॾींदो मां हाणे माराए लख ॾेई असां बिठाई रोड ते अचु वरी पुट ते वियासीं मेयर ॾे म्यूनसिपालिटीअ त उन असांखे चयो त जेको आहे त हाणे अॻ में बि एहतजाज करे वियूं आहियो तव्हांखे असां पेट्रोल ते छॾे ॾिनोसीं वरी ॿीहर आयो त बरोचकी ॾेखारींदासीं मुतालबो इहो आहे बिलावल साहिब खां बिलावल साहिब असां फुटायूं असां ते बि तोखे जेको आहे त रहम आहे अहसासु नथो हुजे त बाक़ी कंहिंते चई त हुनजे पुट खे बीपीअ में बि तव्हां रखियो अथसि लोअर खे वरी हुनजे पुट खे लाड़काणे जो मेयर करे विहारो अथई मोरी तौर ते लाहियो त असांखे पंहिंजो अघु वठी ॾियो अहिड़नि गुंडनि जी त ज़रूरत न आहे लाड़काणे में अहिड़नि गुंडनि जी अहिड़नि दहशतगर्दनि जी अहिड़नि कब्ज़ा खोरनि जी ज़रूरत न आहे जेके ग़रीबनि जो माल लुटे पाण वॾेरा था सॾाइनि पाण खे अमीर तरीन सम्झो त असां ग़रीब साॻो ई पुछंदी आहियूं असांखे को बि हिन मथे मसइलो हल न कयो आहे फौरी तौर ते असांखे बिलावल साहिब मसइलो हल कनि सियाल साहिब खां मिलिया हुआ इलेक्शन खां पोइ अचिजो तारिक सियाल साहिब हिन मथे मिलियो न वञूं काथे फलाणे ॾे विया टीरे ॾे विया कोन्हे को जमीन सुगरे ॾे वियासीं हिन मथे को बि मसइलो हल न थियो आहे